ओम शांति। दीदी मूल्य कार्यक्रम से संजय मौजा से बेटा बेटा गाँव का मीठे मीठे बार माता के पूरो फॉलो करे सपूत याद आओ श्रीमती आधार से बात से तख्त नशे थे बाबा जी याद और श्रीमता उनते हल्दा रही नशे तली बाबा जी ब्रह्मा बाबा जी तख्त नशे थे कृष्णा के पुरुषार्थ में जीवन मुक्ति प्राप्त की सकती है। उत्तर आप पुरुषार्थ करो अंत काल में एक बात से सिवाय जो कोई भी याद न आती न सिवाय बुद्धि के ग्रस्त व्यवहार में रहेंगे भी यारो रखो सब कुछ बुझदा बनो श्रीमती हल्दा बनो के भी कांटा न लगाए बुद्धि में सिर्फ एक बात ही याद रहे जो कोई भी याद न रहे बाप तो के भी कांटो न लगाए सब कुछ बुझदा बनो हर कदम में माता पिता भी फॉलो करो कोई भी कमी आया तो अविनाशी सर्जन की सत्य बतलाए गीता नहीं उम्र कर लियो ओम शांति 12 गीत जो अर्थ समझाए हैं ये जो महिमा कर रहा है देश में जन्मी हुई सीता ये सब वास्तव में मेल और फीमेल सब सीताएं हैं शुद्धि सब भक्ति है न भक्ति करने वाला भगवान की याद करने सब सजनों साधन की याद करने वाले के लाइफ फूल फैलाए सभी सजनों साधन की याद करने वाले तेंगा भी है न कमल फूल समान रहना हाणे का जान रहा है उस आत्माएं के बाप समान बाप असा आत्माएं जो बाप परमात्मा है उनसा स्वर्ग जो वर्षों मिलणो हूंदो आहे जंहिंखे जीवन मुक्ति चइबो आहे जीवन मुक्ति जो वर्षो जरूर मिलंदो सत्य जे लाइ कलयुग जे लाइ न नई दुनिया शुरू थींदी आहे गोया नाटक शुरू थी वेंदो आहे दुनिया पुराणी आहे त नाटक भी पुराणो थी वेंदो आहे हाणे इहा पुराणी दुनिया आहे न नई दुनिया में लक्ष्मी नारायण जहिड़ा फूल हुया न हाणे तव्हां ॼाणंदा असां काटन खां फूल ठाहियूं था न स्वर्ग जा मालिक थियण लाइ कांटा उहा आहिनि जो हिक ॿिए जे मथां काम कटारी हलाईंदा आहिनि तव्हांखे निश्चय सां आत्मा जो बाप आयल आहे पोइ वरी खां सुठी स्वर्ग जो मालिक ठाहिण लाइ असांजो बाप आयो आहे हिन निश्चय में गड़बड़ न थियणी खपे बाप थी करे इन्हनि खे दादा खे बि सम्झायो अथई इहे चईंदा आहिनि बरोबर असां बि न ॼाणंदा हुयासीं असां पहिरियों सत्युग में धर्मात्मा हुयासीं धर्मात्मा हुनखे चइबो आहे काम कटारी न हलाईंदा आहिनि धर्मात्मा सिर्फ़ हुननि खे न चइबो आहे जो दान पुण्य कंदा आहिनि मनुष्य जो कुझु कंदा आहिनि उन्हनि जो फल उन्हनि खे ॿिए जन्म में मिलंदो आहे उहा इनडायरेक्ट दान करणो इनडायरेक्ट दान ईश्वर अर्थ दान कंदा आहिनि ईअं कोई कृष्ण अर्थ भी कंदा आहिनि परंतु श्री कृष्ण का गीता जो भगवान समझण जे कारण मुंजारो करे बाबा चवंदा आहिनि ईश्वर अर्थ कंदा आहिनि लेकिन ईश्वर भी निराकार परमात्मा खे यादि करनि त उहो भी अलॻि ॻाल्हि आहे लेकिन फिर भी भगवान वो श्री कृष्ण के मञंदा आहिनि श्री कृष्ण के गीता जो भगवान समझी करे मुंजारो करे छॾियो अथनि भगवान चवंदा आहिनि मां भारत में ईंदो आहे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असांजो बाप परमात्मा परम धाम खां आयो आहे असांखे चवंदा आहिनि ॿार हाणे नाटक पूरो थियो मूंखे यादि करो तव्हां ई तो लक्ष्मी नारायण हुयो न त्रेता में राम सीता हुया श्री कृष्ण जो युग त कोई अलग श्री कृष्ण जो युग त कोई अलग न आहे उन्हनि द्वापर में विझी छॾियो अथनि स्वर्ग में वेद सत्य में श्री कृष्ण हूंदो न उन्हनि जो द्वापर नर्क में विझी छॾियो अथनि इहा पोइ बि थींदो मतलब ये ग़लती पोइ बि थींदी बाप भी ॿारनि खे शास्त्रनि जो सार सम्झाईंदा आहिनि मां कोई गीता आदि हथ में न उठाईंदो
मूंखे त ज्ञान जो सागर चईंदा आहिनि, मूंखे भगत इहे बि चईंदा आहिनि सप्त चित्त आनंद स्वरूप आहे। मनुष्य जो ॾाढा वेद शास्त्र आदि पढ़ंदा आहिनि, उन्हनि खे शास्त्रनि जी अथॉरिटी चइबो आहे। हाणे वेद शास्त्र आदि कॾहिं खां शुरू थिया, भक्ति मार्ग खां। इहे ड्रामो अनादि ठहियल आहे। ये वेद शास्त्र अनादि चईंदासीं। अगरि अनादि चओ त सत्युग खां वठी करे शुरू थी वञे न, त सत्युग खां त हूंदो न आहे। सत्युग में त वेद शास्त्र हूंदा आहिनि, त सभु भक्ति मार्ग खां शुरू थिया। हाणे बाप जी बुद्धि में आ, मां ज्ञान जो सागर हुअमि। हिन मनुष्य सृष्टि खे मां ई ॼाणंदो आहे। बाप अची करे पंहिंजो परिचय ॾींदा आहिनि। इस सृष्टि जो चक्कर कीअं फिरंदो आहे, बाबा सभु परिचय ॾींदा आहिनि। 84 जन्म खां कीअं वधा तव्हां ॼाणंदा आहियो। 84 जन्म सुठो रजो तमो में पाठ वॼायो। हाणे बाप अची करे ब्रह्मा द्वारा ई यज्ञ रचियो न। शिव बाबा द्वारा असां ब्रह्मा जा ॿार आहियूं, त उहो दादा थी वियो न। हुते त आई बाप जो वरितो। अॼुकल्ह खां तव्हां चाहींदा आहियो मुक्ति, जीवन मुक्ति जो वरितो। इहे न ॼाणंदा आहियो कि बाप भक्तनि वटि ईंदो छा कंदो। माण्हू भॻवान खे सॾु करनि था मुक्ति जीवन मुक्ति, लेकिन अची करे कीअं ॾींदो छा कंदो। चईंदा आहिनि भॻवान घर वेठे अची वञे, छो त वॾे घर में ईंदो न। तव्हांजे लाइ त पंहिंजो घर नंढो आहे न। इहा आहे बेहद जो घर। न ॼाणण जी न ॼाणो कॾहिं भॻवान भक्तनि वटि अची वेंदो आहे। भॻवान त ज़रूर भक्तनि जे लाइ ईंदो न। भगत भगवान जा ॿार ठहियल, इहे न भगवान सभु भक्तनि में, सभु भगवान आहिनि। बाप डायरेक्ट ॿारनि खे ई सम्झाईंदो आहे कि मां कीअं ईंदो आहे। ज़रूर अची करे ॿारनि खे सुख ॾींदमि न। मनुष्य विनायक में वेंदा आहिनि त वॾी वंडरफुल सौगात खणी ईंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मां तव्हांजे लाइ वैकुंठ जी सौगात खणी आयो। उते तव्हांखे विख न मिलंदो। हिन ज्ञान अमृत पीअण सां त स्वर्ग में वञी सघंदा आहियो, त ज़रूर जहर छॾणो पए न। मां कोई सन्यासी उदासी मिसल पुस्तक न उठाईंदो आहे। मां त शांतीराम सुखराम जो मालिक ठाहिण लाइ रास्तो ॿुधाईंदो आहे न। हे मुंहिंजा लाडला ॿार परदेसी बाप आत्माउनि सां ॻाल्हाईंदो आहे। ॿियो कोई ईअं न चईंदो कि मां परमात्मा आहियां। तव्हां आत्माउनि सां ॻाल्हायो त उहो त चईंदा अहम परमात्मा पुत्रत्व। बाप जो वरसो ॾींदो छा? बाप खे वरसो ॾींदो छा? अगरि सभु परमात्मा थी विया त सभु हिक ॿिए खे वरसो ॾींदासीं छा? बाप खे कीअं वरसो ॾींदो? हिकु बाप सां ॿारनि खे वरसो ॾींदो आहे न। बाप जो ॿारनि खे वरसो ॾींदो, तव्हांजी केतिरी विशाल बुद्धि ठही आहे न। बाप अची करे बुद्धि जो तालो खोलंदा वेंदा आहिनि। बुद्धि में मूल वतन वतन यादि आहे। इहा आहे स्थूल वतन। तव्हां हाणे नया ठहिया आहियो त्रिकालदर्शी। टिनी लोकनि टिनी ॻाल्हियुनि खे ॼाणंदा आहिनि। इहा आहे डिटेल जी ॻाल्हि। नक्शे में त आहे ई ॿ ॻाल्हि, बाप ऐं वरसो यादि करणु। यादि चाहते ई मदार आहे। घर में रहो युक्ति सां हलो, बाप ऐं वरसे खे यादि करो। 4% केतिरो समय बाबा जी यादि में रहियोसीं। बाबा जी यादि करण सां वरसो ज़रूर मिलंदो आहे न। बाप त ॾाढो सहजी हर ॻाल्हि ॿुधाईंदा आहिनि, पर अगरि कोई यादि करे बि न माया हिकदमि भुलाए ॾींदी आहे। कोई बांधेली ॿार अहिड़ा सुठा आहिनि जो घर में रहंदे बि कई महारथियुनि खां सुठा योग में रहंदा आहिनि। शिव बाबा खे ॾाढो यादि कंदा आहिनि। शिव बाबा असांखे दुख सां छुड़ायो। ॼाणंदा आहिनि शिव बाबा सां असांखे स्वर्ग जी राजाई मिलंदी आहे। घर में यादि कंदे कंदे अगरि कोई प्राण त्याग करे त बि ॾाढो सुठो पद मिली सघंदो आहे। मुंहिंजो त हिकु ॿियो न कोई। हिन निश्चय सां ई बेड़ो पार आहे। केतिरी मारियूं ठाहींदा आहिनि। अहिड़ो कोई सत्संग त कॾहिं ॾिठो ई न जाते स्त्रियूं मार खाइनि, जाते वञण लाइ स्त्रियूं मार खावनि।
सत्युग में सत्संग में वञण सां कोई भी मना कंदो आहे छा? ढेर सत्संग आहिनि दुनिया में, लेकिन हिते त अफगान जी केतिरा अत्याचार थींदा आहिनि, हिते त विघ्न केॾा पईंदा आहिनि। अगरि कोई बाबा जे घर में बाबा जो ज्ञान थी वठे ऐं घर वारा अलाउ न करनि त केॾो विघ्न पईंदो आहे न। शुरू खां वठी करे हलंदो आयो न, बकासुर कीअं वठी वेंदा हुया ॿारनि खे विख जे लाइ, मारियूं केतिरियूं खाईंदियूं न, कोई त ॻाल्हि हूंदी न। सुठा सुठा ॿार बस सेंटर बि खोलंदा आहिनि, पोइ बि हलदे हलदे माया जो वार थी वेंदो आहे। बाप त धर्मराज आनंद चईंदा आहिनि, मां कालनि जो काल आहियां, अमृतसर में हिकु अकाल तख्त आहे। इन जो अर्थ कोई सम्झंदो न आहे। बाप चईंदो आहे मां कालनि जो काल बि आहियां, उहो झमकटनि त हिकु खे वठी वेंदा आहिनि। बाप चईंदो आहे मां त सभी आत्माउनि खे वठी वेंदो। हिन करे ख़ुशी थियणी खपे न, बाबा त सभिनि आत्माउनि खे वठी वेंदो। लेकिन असांखे ॾाढी ख़ुशी थियणी खपे। अॼुकल्ह असां भक्ति कई परंतु वापसि त कोई वञी न सघियो न। हाणे बाप सभिनि खे वठी वेंदा, बाबा ने सभिनि खे, सभिनि आत्माउनि खे नंबरवार जीअं जीअं बाबा खे यादि कंदासीं, सुठो प्रदान थींदा वेंदासीं, सभु आत्मायूं मथे लाइन सां ईंदी वेंदियूं। मनुष्य चईंदा आहिनि भॻवान कालनि जो काल जो सभी खे मारंदो आहे, मारे छॾंदो आहे, परंतु मां मारंदो न आहियां, मां त तव्हांजे शरीरनि सां तव्हांखे मुक्त कंदो आहे। आत्मा गुलगुल ठही वापसि हली हलंदी आहे, हिन में ड्रिजण जी त ॻाल्हि न आहे। ॾाढा ॿार मरण सां ड्रिजंदा आहिनि। डर उहो आहे, डर हुननि जो हूंदो आहे जंहिंजो पूरो योग न हुजे। डर हुननि खे लॻंदो आहे जंहिंजो पूरो बाबा सां योग न हुजे। अरे असां त तयारी था करूं वापसि वञण जी, बाबा आयो आहे तयारी कराए वठी वञण लाइ, त उहो तव्हां स्वर्गवासी न थियण चाहींदा, जीअं फलानो स्वर्ग में वियो, परंतु वेंदो त कोई बि न आहे न। स्वर्ग त भारत में ई हूंदो, उहो हुयो सतयुग। कलयुग में स्वर्ग काथां आहे? अखबार में विझंदा आहिनि फलानो वैकुंठ वियो, हुननि जो श्राद्ध खिलाईंदा आहिनि हुननि खे। हाणे वैकुंठ में त असां वैभव मिलंदा, पोइ हुननि खे छा खाराईंदा? हुननि जी त सदगति थी वई, पोइ हितां जो भोजन खाराए करे पतित छो था ठाहिनि? हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो सच तव्हांखे निर्वाण धाम वञण लाइ बाबा शिक्षा था ॾियनि, ख़ुशी सां वञणो खपे न, पुराणे काटन सां संबंध तोड़णो खपे। बाप केतिरो सहज ॿुधाईंदो आहे न, सिर्फ़ु मूंखे यादि करो, हिन में त ॾाढी ख़ुशी थियणी खपे न। बाप चईंदा आहिनि अतींद्र सुख पुछणो हुजे त मुंहिंजे ॿारनि खां पुछो। हाणे जे पुरुषार्थ सां 21 जन्मनि जी प्रारब्ध ठाहियो था न, हाणे न वताओ त खलास। रेस ॾाढी भारी आहे, सभिनि खे पुरुषार्थ करणो खपे। बाप चईंदा आहिनि ॿार असांजे मथां जीत प्राप्त करो। बाबा जे मथां त न करे सघंदा आहियूं, ब्रह्मा बाबा जे मथां जीत प्राप्त करणी आहे। बाप चए थो कि असांजे मथां, ब्रह्मा बाबा चवनि था कि असांजे मथां जीत पायो। बाबा मम्मा बाप दादा पिताश्री चईंदा आहिनि, ये बाबा भी हुननि सां पढ़ियल आहे, शिव बाबा पढ़ाईंदा आहिनि। इहे बि ग्रस्त धंधे आदि वारो हुयो, इहे ख़्यालात न अचणा खपनि कि मां पुठियां आयमि इन करे दौड़ी न लॻाए सघंदो आहे। मां बाप चईंदा आहिनि सपूत ॿार जो बाबा खे पूरो फॉलो कर। ये मां बाप जी पुरुषार्थ ई आहिनि, पुरुषार्थ कराइण वारो माता पिता आहे न। तव्हां माता पिता सां बालक सम्झो त इहे बि हुननि जो बालक थी वियो न, इहे बि ग्रस्त ई हुयो न। चईंदा न असांजे लाइ त माता पिता शिव बाप ब्रह्मा मां आहे, लेकिन ब्रह्मा बाबा भी चईंदा आहिनि न तव्हां माता पिता सां बालक आहियो, त बाबा ब्रह्मा बाबा भी बालक थी वियो न। ब्रह्मा बाबा भी गृहस्थी हुया न, काफ़ी गृहस्थी आहे न, आहे ॾाढो हिन में भी कल्याणी जो त ओ सौभाग्य, उन्हनि खे झटि बचाए वठिणो खपे।
पंज विकारनि जी सीढ़ी न चढ़ाए। बाल ब्रह्मचारी कृष्ण पितामह जो मिसाल आहे ये राजयोग आहे। तव्हां ॼाणंदा आहियो सभु विश्व राजे पाइण लाइ पुरुषारत था करो। मम्मा बाबा बि पुरुषारत करे ऊच पद पाइनि, पातनि न पाईंदा आहिनि न। बाबा चवंदा आहिनि असांजे तख़्त जो मालिक थियण लाइ पुरुषारत करो। बाबा चवंदा कि कल्प पहिरियों बि उन्हनि पायो हुयो। चईंदा आहिनि हाणे मम्मा बाबा कि लाडला ॿार तव्हां असांजे तख़्त जो मालिक थियण लाइ पुरुषारत करो। मम्मा बाबा चईंदा आहियो त छो न पुरुषारत कंदा आहियो? कोई तकलीफ़ हुजे त ॿुधायो, बाबा खे ॿुधायो। हिन कारण पुरुषारत घटि हलंदो आहे। बाप आहे अविनाशी सर्जन। बाक़ी कोई तकलीफ़ हुजे त चाहे लिखो चाहे सम्मुख अची करे पुछो। बाप राय ॾींदो। मुख्य ॻाल्हि आहे बाप ऐं बच्चे खे यादि करो। लक्ष्य में ये काफ़ी है। सेकंड में जीवन मुक्ति पाइण जो पुरुषारत कंदे कंदे एतिरो यादि करणो आहे जो अंतकाल ॿियो कुझु यादि अचे न। अंतकाल असांखे सिर्फ़ु महात्मा ऐं बाबा बस, ॿियो कुझु बि यादि न अचे। बाबा गृहस्थ व्यवहार खे भुलिजंदा वञो। बाबा चवंदा गृहस्थी में रहंदे गृहस्थ व्यवहार खे भुलिजंदा वञो। सिर्फ़ु मां आत्मा आहियां, मुंहिंजो बाप परमात्मा आहे बस। बाक़ी ॿियो कुझु बि यादि न हुजे, सभु कुझु भुलिजी वञो। बुद्धि में सिर्फ़ु हिकु बाप ई यादि रहे। मंजिल ॾाढी वारी आहे ऐं विश्व जो मालिक ठहिणो आहे। लड़ाई में केतिरी महिनत करे हद जी बादशाही वठंदा आहिनि त तव्हां स्वर्ग में विश्व जा मालिक ठहींदा आहियो। ॿियो छा खपे? लड़ाई झगड़ो करे हद जा बादशाह ठहींदा आहिनि, हद जे जॻहनि खे पंहिंजे कंट्रोल में कंदा आहिनि। असांखे त स्वर्ग जो मालिक त ठाहींदा बाबा, ॿियो छा खपे? एतिरो मिठो बाप दुनिया में ॿियो कोई हूंदो? परंतु हिन बाप जे नाम रूप 20 साल खे भुलिजी आहिनि। बरोबर शिव जा आत्माउनि जो बाप स्वर्ग जो रचयिता आहिनि। त स्वर्ग जो ई बाबा अची करे असांखे वरतो ॾींदा न। इहे भुलिजी विया आहियो कि सेकंड में बि तीर लॻी सघंदो आहे न। बरोबर बेहद बाप वरतो ॾियण आयो आहे। क्रिएटर आहे न किंग जो। छा नर्क खे क्रिएट कंदो? इहे त कॾहिं न चईंदुसि। हिन बाप स्वर्ग जो मालिक ठाहिण वारो आहे। बस असां त झटि वञी करे हुननि जो हथ पकड़ंदासीं, बुद्धि रूपी हथ पकड़ंदासीं। बूढ़ा बुढ़े साधारण तन में भावा आयो आहे न। बाप चईंदा आहिनि सभु ॿार बेसमझ पुजारी पत ठही आहिनि। मां अची करे पुजारी खां पूज्य ठाहींदो आहे। इहे बि पुजारी हुयो, नारायण जी पूजा कंदा हुया न। चित्र में ॾेखारींदा आहिनि लक्ष्मी हुननि जो पांव थी दॿाए। बाप को ईअं थोरी चईंदा आहिनि चरण धोई करे पीओ। बाप चईंदा आहिनि लक्ष्मी पहिरियों लक्ष्मी पोइ नारायण। त जो लक्ष्मी रहंदी उन्हनि जा मां पैर दॿाईंदो। जो लक्ष्मी ठहींदा उन्हनि जा बाबा पैर दॿाईंदा आहिनि। ॿुढी माताउनि खे चईंदा आहिनि तव्हां अॼुकल्ह केतिरा थकिया आहियो न। पहिरियों वीचारी भक्ति हुई, हाणे व्यभिचारी भगत थी विया आहिनि न। धका खाईंदा रहंदा आहिनि। बाप खे संकल्प थियो मां वञी करे नई सृष्टि रचां। बाप त जानी जानन वारा न। हिन वीचारनि अॼुकल्ह भक्ति कई आहे, हाणे बिल्कुलु थकिजी आहिनि। मौत बि कड़ो आहे, हिक ॿिए खे ख़तम करे ॾींदा। बाप आहे नॉलेजफुल, परंतु चईंदा आहिनि मां बि बंधन में बंधल आहियां। ॼाणंदो आहियां ॿार ॾाढा सुखी आहिनि। इन पंज विकार अची करे आत्माउनि खे सचिया आहिनि। उन्हनि खे हाणे ख़ातिरी ॾियणी आहे ताकि तव्हांजा हाणे सुख जा ॾींहं आया थी आया। हाणे त श्रीमत ते हलो त श्रेष्ठ थी वेंदो। बाप आहे ऊचे ते ऊचो, बाक़ी सभु आहिनि हुननि जी रचना। ब्रह्मा विष्णु शंकर खे परमात्मा न चईंदासीं। सुप्रीम सोल हिकु बाप ई आहे। ब्रह्मा विष्णु शंकर उहो थियो सूक्ष्म वतनवासी। चित्रनि में ब्रह्मा विष्णु शंकर जे अॻियां शिवलिंग रखे अथनि। छोजी ॿार आहिनि इहे बि उहो न ॼाणंदा आहिनि। हाणे तव्हां ॿारनि खे दिव्य दृष्टि मिली आहे, तव्हांखे त ॾाढो हर्षित रहणो खपे।
असां हाणे सॼी सृष्टि जे आदि मध्य अंत की ॼाणंदा आहियूं। बाप सां स्वर्ग जो वरितो था वठूं न, सिर्फ बाप ऐं बाप खे यादि करो। ग्रस्त व्यवहार में रहंदे हिन में कुझु छॾण जी ॻाल्हि कोन्हे। बाबा को छॾण लाइ नथो चए, सिर्फ बुद्धि रूपी हथ सम्झो बाबा सां गॾु हुजणो खपे। फिर त गौशाला ठहणी वेंदी, न त इहा होशियार न ठही सघंदा। इहे होशियार कीअं ठहंदा? शुरू में बाबा जो गर्भदृष्टि छॾाए तप कराए असांखे सभिनि ज्ञान ॾिनो त उहा तयार न थियनि हा त असां अॼु ज्ञान में कीअं अचूं? त बाबा चवनि था शुरू में त घटी ठहणी हुई, गौशाला ठहणी, पांडवनि खे देश निकालो मिलियो हुयो त इहे गौशाला ठही। हाणे त सम्झंदा आहियो असां काटन खां फूल ठहूं था, छो न असां बाबा मम्मा जे तख़्त ते वियूं। बाबा बि चवंदा आहिनि फॉलो करे नंबरवार तख़्त ते वियो। पंहिंजी दिलि खां पुछणो, असां बाबा खे यादि कंदा आहियूं? रात जो हमेशा पोता में ॾिसो, सॼे ॾींहं में अथवा सवेरे उथी करे केतिरो समय असां बाबा खे यादि कयो। बाप खे यादि करे श्रीमत ते हलणो आहे, हिक ॿिए खे काटो न लॻाइणो आहे। काम क्रोध आहे मुख्य, बाबा चवनि था काम क्रोध आहे मुख्य। इन्हनि खे जीतो त तव्हां जित्या, न विकार ठंडा थी वेंदा। काम शत्रु आहे, काम जे कारण लड़ाई झगड़ा मारामारी केतिरा थींदा आहिनि। बाबा ॿार ॾाढो शांत कंदा आहिनि। स्वर्ग में त कॾहिं कोई कंहिंखे तंग न करे सघंदो आहे। स्वर्ग में त कॾहिं कोई कंहिंखे तंग न कंदो। हुते त ॿार बि ॾाढा सुठा हूंदा आहिनि। हितां जा त कलयुगी ॿार आहिनि न, ॿियो संग वातावरण जे प्रभाव में बि हूंदो आहे। ऐं सिर्फ़ ॿारनि जो ई दोष न हूंदो आहे, सभिनि आत्माउनि में कोई न कोई कमी आहे। वॾनि में बि आहे आत्माउनि, जेकी आत्माउनि वॾे शरीर में आहिनि उन्हनि में बि आहे, त नंढे शरीर वारे में बि आहे। हुते ॿार बि तंग न कंदा आहिनि। इन करे हाणे बाप ऐं स्वर्ग जे सुखनि खे यादि करो। बस असां त हलियासीं हाणे पंहिंजे शांति धाम पोइ सुखधाम में। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। संजी भी रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। ध्यान जे लाइ मुख्य सार माता पिता जे तख़्त खे जीतण जी दौड़ी लॻाइण, पूरो फॉलो करणो आहे बाबा मम्मा खे। ॿियो आहे पुराणे काकनि जे संबंध तोड़े करे मुंहिंजो त हिकु शिव बाबा ॿियो न कोई। हिन निश्चय में पक्को रहणो आहे। वरदान हर गुण व शक्ति के पंहिंजो स्वरूप करण वारा बाप समान संपन्न ठहूं। जो ॿार बाप समान संपन्न रहण वारा आहिनि उहे सदा याद स्वरूप सर्व गुण सर्व शक्ति स्वरूप रहंदा आहिनि। जो ॿार बाप समान संपन्न थियण वारा आहिनि, जेके आत्माऊं बाप समान संपन्न थियण वारी आहिनि, उहे सदा याद स्वरूप सर्व गुण स्वरूप सर्व शक्ति स्वरूप रहंदियूं आहिनि। स्वरूप जो अर्थ आहे पंहिंजो रूप ई उहो ठही वञे, गुण व शक्ति अलॻि न रहे, लेकिन रूप में वो गुण वो शक्तियूं समायल हुजनि। ये कमजोर संस्कार वो कोई अवगुण बहुत ॾाढे समय से स्वरूप ठही वेंदो आहे, हुनखे धारण करण जी महिनत न करणी पवंदी आहे, क्रोध करण जी महिनत न करणी पवंदी आहे। ईअं हर गुण हर शक्ति निजी स्वरूप ठही वञे। बाबा जे ॾिनल उहा हर गुण हर शक्ति असांजे स्वरूप, असांजे नैन चैन चाल चलन बोल व्यवहार संकल्प द्वारा बाबा जो हर गुण हर शक्ति माण्हुनि खे अनुभव थिए।
याद करण जी मेहनत न रहे कि मां हर्षित आत्मा आया, मां निर्भय आत्मा आया, मां शक्तिशाली आत्मा आया, मां सहनशील आत्मा आया। ऑटोमेटिकली सब कुछ दृष्टि से रहेंगे वे सहनशील स्वरूप, सहनशील का स्वरूप में अनुभव देंगे ना। सहनों पे मां सहनशील आत्मा है ना, कोई सहन करिष्यो तब माण्हू असांजा गुणगान करनि कि केॾो हर्षित मुखा, केॾो शांत आ, केॾो सहनशील आ, केॾो परखण जी शक्ति सुठी अथसि। त बाबा चवनि था कि हीअं हर गुण हर शक्ति निजी स्वरूप ठही वञे। याद करण जी भी मेहनत न करनी पए, लेकिन याद में समाये रहो तॾहिं चईंदासीं बाप समान आत्मा। बाबा शब्द ही सर्व खजाननि जी चाबी आहे, हिन खे ख़ुदा संभाले रखो। बाबा शब्द सर्व खजाननि जी, सर्व गुण शक्तियूं बाबा जी हर श्रीमत जेतिरो भी खजानो आहे बाबा जो, उन बाबा शब्द ही सर्व खजाननि जी चाबी आहे। हिकु बाबा ॿियो कुझु बि न, मुंहिंजा बाबा सभी सर्व शक्ति, सर्व गुण, सर्व ज्ञान असांजे स्वरूप में अची वेंदो। त हिनखे असांखे सदा संभाले करे रखणो, दिल सां चइणो, स्मृति स्वरूप ठही करे, सिर्फ ॿाहिरां न, मर्ज न, इमर्ज रूप में रहे बाबा जी स्मृति। ओम शांति।